नाज़िन, सिंधी क़ौम सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सख़्त कावड़ में आहे ऐं सॼी सिंध जियां शिकारपुर वासी भी सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन सिलसिले में राशिद मारफाणी अहम ख़बर खां आगाह कयो आहे त GSN मास पारां सिंधु मां गैर क़ानूनी कैनालनि कढण ऐं गुम थियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ मरकज़ी अॻवान असदुल्ला सुमरो ऐं इमरान मंगी जी अॻवानी में जहाज़ चौक लखीदर घंटाघर ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें क़ौम परस्त पार्टियुनि, सियासी, समाजी, मज़हबी अदीबनि, दानिशवरनि, शागिर्दनि ऐं साफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शरीक माण्हुनि तरफ़ां कैनाल समूरा नामंज़ूर ऐं दरिया ते धाड़ो नामंज़ूर जा पुरजोश नारा हंया विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि कामरेड असद सुमरो, इमरान मंगी, मियां ज़फ़र अली अलवी, ज़फ़र अली चना, सिंध साफ़ इतिहाद जे अॻवान जावेद राऊजो, ज़ुल्फ़कार मक्सी, मौलाना फ़ज़ल-उल्लाह नूनारी, मक़सूद मीराणी, इस्लामुद्दीन लहर, तालिब लहर, दीप अज़हर आज़ाद मुग़ल, हकीम मोहब्बत अली अवान, नईम सेठार ऐं ॿियनि चयो त सिंधु दरिया सिंधी क़ौम जो जियापो आहे, जंहिं मां गैर क़ानूनी कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल नाहिनि ऐं पाणी जे मामले ते असीं कॾहिं बि ख़ामोश न वेहंदासीं। हुननि मुतालबो कयो त बिना देर खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ाद करे सिंधु मां कढंदड़ कैनाल ख़तमु कया वञनि, ॿी सूरत में पंजाब जा रस्ता बंदि कया वेंदा।